नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां लतीफ़ाबाद यूनिट नंबर 9 में गोरजी जो गलो कपियल लाश हथायो आहे। ख़बर जे नाज़रीन अवां सां ॿीहर शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां लतीफ़ाबाद यूनिट नंबर 9 में गोरखे जो गलो कपियल लाश हथायो आहे। बी सेक्शन थाणे जे हद में 55 वरे जे अकरम पुट ज़हीर नागढ़ जो कब्रिस्तान मां लाश हथायो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब मक़तूल अकरम कब्रूं खोटण जो कम कंदो हो। वाक़े की जांच कई पई वञे। ख़बर के हवाले से अवां खे ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां लतीफ़ाबाद नंबर 9 में गोरखे जो गलो कपियल लाश हथायो आहे। बी सेक्शन थाने जे हद में 55 वरे जे अकरम पुट नज़ीर नागढ़ जो कब्रिस्तान मां लाश हथायो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब मक़तूल अकरम कब्रूं खोटण जो कम कंदो हो। वाक़े की जांच कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद है। शबीर आगाह कजो छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, हैदराबाद के लतीफ़ाबाद यूनिट नंबर 9 में गोरखन तिरसरा नमूने कतल थी वियो। संदसि लाश झोपड़ी में हथ कयो वियो आहे। उन हवाले से पुलिस जो चवण है त माकन शाह कब्रिस्तान में गोरखन जो गलो कपियल लाश तावील में वठी पोस्टमार्टम लाइ पेटाई अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण है त 55 सालन जो मोहम्मद अकरम पुट मोहम्मद नज़ीर नागढ़ ॼाणायल कब्रिस्तान ते गोरखन हो। बी सेक्शन पुलिस जो इहो भी चवण है त लगे थो त कब्रन की खोटाई कंदड़ गोरखन के अणजतल माण्हू कतल करे विया आहिनि। पुलिस जो चवण है त मामले की जांच कई पई वञे ऐं कब्रिस्तान में कायम झोपड़ियुनि मां शादियूं गॾु कयूं पयूं वञनि। जी शादियूं गॾु कयूं पयूं वञनि। अपडेट करण लाइ शबीर अवां जी वॾी महिरबानी।